सही बुखारी में हदीस पाक हजरत अबू शुरैह काबी रदियल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे, अल्लाह जो कसम वो मोमिन नाहे। कंहिं चयो मदीने वारे साईं असांजे दिलुनि जे दिलबर, असांजे आका ऐं रहबर, असांजे महबूब मुहम्मद करीम टे भेरा कसम खणी चयो त अल्लाह जो कसम त वो मोमिन नाहे। क़ील या रसूल अल्लाह लक़द खाब व खसिर मन हादा। साहबन चयो या रसूल अल्लाह यो बर्बाद थी वियो, यो खसारे में पइजी वियो, पर ॿुधायो त सही इहो आहे केरु? साईं फरमाइनि था उहो मोमिन नाहे जंहिंजे शर खां उन जा पाड़ेसिरी बचल नाहिनि। पाड़ेसिरनि खे ईज़ाए थो, पंहिंजे पाड़े जी भित वॾी करे उन जी हवाए रोके छॾियईं, पंहिंजे घर में घणो तूहो करे पाड़े वारनि जे अखियुनि मां ॻोढ़ा वहाए छॾियईं, पाड़े में बुरी नज़र कयईं, पाड़े वारे जे नंगनि में बुरियूं नज़रूं रखियईं, पाड़े जी चोरी कयईं, पाड़े जा नंग निहारियईं, पाड़े खे इज्जत में डाको हयईं, बछ करे पाड़े वारनि जो नुक़सान करायईं। साईं फरमाइनि था अल्लाह जो कसम यो मोमिन नाहे, मोमिन नाहे, मोमिन नाहे।